मियां साहब का दिल ये करता है, तजवीज है कि इस्लाहात लेकर आए ताकि वो रायवंश का शहरी जो 3 दफा वजीर आजम बना है वो आजाद कश्मीर का भी वजीर आजम बन सके। जो काम हमने किया है उस पर फख्र करता हूँ। आप बड़ा एहतराम के साथ जरा अपना वालिद को भी बता दे, 3 दफा हुकूमत रह चुका है। अगर कोई सड़क बनाना था तो पहले बना के दिखा देते। ये जो कहते हैं कि पंजाब के सके, ये समझते हैं कि रायवंश ही पंजाब है। क्या इन्होंने कभी देखा है कि चोलिस्तान का हाल क्या है, डीजी खान का हाल क्या है, राजनपुर का हाल क्या है, बिहारी का हाल क्या है, बखर का हाल क्या है, मेरा पोता हाल का हाल क्या है? अगर आपने बनाना था तो आप पहली दफा जब वजीर आजम थे तब बना देते, तीसरी दफा जब वजीर आजम था तब बना देते, चौथी दफा वजीर आजम नहीं तो भाई है तब बना देते। नहीं बन सका ना। कश्मीर जो फ़ैसिलो पंजाब या सिंध न कश्मीरी कंदो। अफ़सोस ॻाल्हि हिन जे क़ाइद तक़रीर कई आहे पर पंहिंजे वज़ीर जे बयान खे रद्द न कयो। तव्हां केरु आहियो फ़ैसिलो करण वारा? त कश्मीरी केरु आहे? काल्ह अॻूणे वज़ीर आज़म ऐं नई वज़ीर आला पंजाब पंहिंजे वज़ीर जे बयान जी मज़म्मत कई। इन सां लॻे थो त तव्हां पंहिंजे वज़ीर जे बयान सां गॾु बीठल आहियो। हर इलेक्शन खां अॻु नून लीग वारा ख़बर नाहे छा था चवनि। हिन भेरे असां उन्हनि खे जवाबु ॾींदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मीरपुर आज़ाद कश्मीर में जलसे खे ख़िताब। चई आसिफ अली ज़रदारी अरिड़हीं तरमीम हाणे तारीख़ लिखी छॾी आहे। चाहियूं था त आज़ाद कश्मीर खे हक़ हाकिमियत हासिल थिए। तव्हांजी आज़ाद रियासत जी हैसियत बरक़रार रखणु घुरिजे। NFC में आज़ाद कश्मीर जो हिसो हुजणु घुरिजे। पीपुल्स पार्टी विचोले तबिके जी नुमाइंदा जमायत आहे। कश्मीर खे NFC जे फोरम में ॾिसणु चाहियां थो। चाहियां थो त तव्हांजो नुमाइंदो पाकिस्तान जे पार्लियामेंट में वेहे। कमीशन बणाइण जी तजवीज़ ॾिनी। नून लीग वारा ॻाल्हियूं कनि था त पंजाब में खीर ऐं माखी जूं नदियूं वही रहियूं आहिनि। ही चवनि था त कश्मीर या कंहिं ॿिए सूबे वञूं था त तरक़ी नज़र नथी अचे। समूरे कश्मीर खे इज्तमाही सज़ा ॾिनी पई वञे। 14 ॾींहंनि ताईं आज़ाद कश्मीर जो इंटरनेट बंदि करणु बदतरीन सज़ा आहे। सिंध हुकूमत जो सोशल मीडिया ते नाकारी ऐं गुमराह कंदड़ प्रोपेगेंडा खे रोकण जे लाइ क़दम खणण जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि इतलात खाते जो अहम इजलास में फ़ैसिलो कयो वियो। इजलास में सोशल मीडिया ते क़ौमी मफ़ादनि ख़िलाफ़ नाकारी ऐं गुमराह कंदड़ प्रोपेगेंडा खे नाकाम बणाइण जे लाइ हिकमत अमली ते गौर। इज़हार राय जी आज़ादी हर शहरी जो आइनी हक़ आहे। इज़हार राय जी आज़ादी जी आड़ में ग़लति ऐं गुमराह कंदड़ प्रोपेगेंडा जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो इजलास खे ख़िताब। चयाईं सोशल मीडिया ते ग़लति ॼाण जी बखेड़ रोकण जे लाइ सूबाई सतह ते सेल हुजणु घुरिजे। कूड़ियुनि ख़बरुनि ऐं मनफ़ी प्रोपेगेंडा जो वक़्तु सिर ऐं असराइतो इलाज वक़्त जी ज़रूरत आहे। सिंध हुकूमत सूबाई सतह ते साइबर क्राइम खे रोकणु चाहे थी। सिक्योरिटी फोर्सिस जूं बलोचिस्तान में कार्रवायूं 10 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त सोराब ऐं मस्तोंग में ख़ारिजी दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। सोराब में 7 ऐं मस्तोंग में 3 ख़ारिजी दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि जे थाखनि खे असराइते नमूने सां निशानो बणायो। 2 औरतुनि आपघाती हमले आवरनि ऐं 1 सहूलियतकार खे बि गिरफ़्तार कयो वियो। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार, बारूदी मवाद ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। इलाइक़े में मौजूदु ॿियनि दहशतगर्दनि जे ख़ात्मे जे लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। अज़म इस्तेहकाम तहत दहशतगर्दी ख़िलाफ़ मुहिम बिना फ़र्क़ जे पूरी क़ुवत सां जारी रहंदी। पाकिस्तान तरफ़ां हूसी बाग़नि जी सऊदी अरब ऐं बुहेरा अहमर में सामूंडी ॿेड़नि ख़िलाफ़ धमकियुनि जी सख़्त मज़म्मत। हिकु भेरो ॿीहर सऊदी ख़ुदमुख़्तियारी जे अज़म जो वर्जा। परॾेही आफ़ीस जे तर्जुमान चयो आहे त सऊदी अरब ऐं वापारी जहाज़नि जे लाइ धमकियूं क़बूलनि जोगियूं न आहिनि। पाकिस्तानी झंडे वारनि जहाज़नि खे नुक़सानु क़ौमी सलामती जे लाइ ख़तरो सम्झो वेंदो। पाकिस्तान पंहिंजी सामूंडी मफ़ादनि जे दिफ़ा जे लाइ ज़रूरी ऐं क़ानूनी क़दम खणण जो हक़ रखे थो। पाकिस्तान सऊदी अरब जी सलामती, ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सालिमियत जे लाइ पंहिंजे मुकमल हिमायत जो वर्जा कयो आहे। समूरियुनि धुरियुनि खे आलमी क़ानून जो एतिराम ऐं तकरार खे घटि करणु घुरिजे।
अमरीकी परॾे वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान वॾी मुश्किल में आहे। ईरान सां तकरार जो सफ़ारती हल चाहिनि था। ईरान सां ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहिनि, पर इन जे लाइ वाइदनि जी पासदारी ज़रूरी आहे। हर मुल्क जा पंहिंजा मफ़ाद हूंदा आहिनि। सामूंडी लंघन ते कंहिं जो बि कंट्रोल क़बूल न कयो वेंदो। हाणोकियुनि हालतुनि में संजीदा कोशिशूं ज़रूरी आहिनि। अमेरिका जा ईरान ते लाॻीतो 11 राति में हवाई हमला। ईरान जे शहर तबरेज़ सैरिक बोशहर ते हमला। सेनकाम जे बयान में चयो वियो आहे त अमरीकी फ़ौजनि ईरानी फ़ौजी ऑपरेशन सेंटरनि, बहरी सलाहियतनि, हवाई जहाज़नि जे हैंगरनि, ड्रोन स्टोरेज सहूलियतुनि ऐं फ़ौजी सामान जे बुनियादी ढांचे खे निशानो बणायो वियो। गुज़िरियल 3 महीननि दौरान ईरान हुरमज़ मां गुज़रंदड़ 30 खां वधीक जहाज़नि ते हमिलो कयो, जिन समय मासूम माण्हुनि जी ज़िंदगियुनि खे ख़तरे में धकियो। आलमी लंघ आज़ाद चुरपुर खे मुतासिर कयो आहे। चिकटाइण बावजूदि हुरमज़ वापारी शिपिंग जे लाइ खुलियल आहे। पासदारान इनकलाब तरफ़ां अमरीकी ड्रोन कोयत में रेडार कॉम्प्लेक्स ऐं रेडार सिस्टम खे तबाह करण जी दावा। जारी कयल बयान में चयो वियो आहे त ईरान जे उत्तर ओलह में अमरीकी ड्रोन जहाज़ खे किराए तबाह कयो वियो। कुवैत में अली अल सलाम हवाई अॾे जे चौधारी लॻल हिकु टेक्निकल रेडार कॉम्प्लेक्स खे तबाह कयो वियो। बोबियान ॿेट ते हिकु वधीक रेडार सिस्टम खे पिणु निशानो बणायो वियो, जंहिंखां पोइ ऑपरेशन गैरफ़ाल थी वियो। इराक़ी कुर्दिस्तान में ईरान मुख़ालिफ़ कुर्दनि जे ठिकाणनि ते हमला कया विया। दुश्मन खे सज़ा ॾियण जो ऑपरेशन जारी रहंदो। पाकिस्तान, क़तर, मिस्र ऐं ॿियनि टियाकड़ी मुल्कनि तरफ़ां अमरीका ऐं ईरान खे 10 ॾींहनि जी जंगबंदी जी तजवीज़। अमरीका ऐं इसराइल 10 ॾींहनि जी जंगबंदी ऐं ईरान खे झुकाइण जे लाइ वॾे ऑपरेशन ते गौर कनि पिया। अमरीकी वेबसाइट एक्सियूज़ जी दावा। रिपोर्ट में चयो वियो आहे त सदर ट्रंप कंहिं बि ऑप्शन बाबति अञा ताईं को क़तई फ़ैसिलो न कयो आहे। अमरीकी अमलदारनि मूजिबि ईंदड़ ॾींहनि में कंहिं बि रस्ते खे इख़्तियार कयो वेंदो, छाकाणि त डिघी ऐं लाॻीती जंग जारी रखण जी गुंजाइश घटिजंदी वञे पई। टियाकड़ी मुल्कनि 10 ॾींहनि जी जंगबंदी जी तजवीज़ ॾिनी आहे, पर अमरीका ऐं ईरान उन ते को बि जवाबु न ॾिनो आहे। अमरीकी सदर ट्रंप जे ईरानी एटमी मर्कज़ ते हमले जी धमकी संदसि चवणु आहे त ज़ितन में एटमी मर्कज़ ते जल्द हमलो थींदो, जंहिंखे रोकण जे लाइ ईरान कुझु न करे सघंदो। ईरान उर्दन में नुक़सानु पहुचायो आहे। ॿिया मुल्क साथ ॾियनि हा त ईरान ईअं न करे सघे हा। अमरीका ईरान जे एटमी ठिकाणनि ते हमले खां पासो करे हमिलो कयो वियो त खिते में अमरीका ऐं उन जे इतिहादनि जे मफ़ादनि खे निशानो बणायो वेंदो। ईरान जी आला करे लश्करी कमांड अमरीका खे ख़बरदार करे छॾियो। ख़ात्मुल अंबिया ब्रिगेड जे चवणु आहे त एटमी ठिकाणनि ते हमला खिते में जंग पखण जो कारण बणजंदा। ट्रंप इंतज़ामिया ईरान सां जंग जारी रखण जे लाइ कांग्रेस खां $87 अरब घुरी वरिता। अमरीकी जंग वारो वज़ीर पीट हेग्सेट सेनेट जे फंडिंग बाबति कमेटी आॾो पेश। संदसि चवणु आहे त ईरान सां जंग में $37.5 अरब ख़र्च थी चुका आहिनि। हीउ वक़्तु दिफ़ाई बजट घटाइण जो न, पर अमरीकी फ़ौजी ताक़त वधाइण जो आहे। आलमी ख़तरनि खे मुंहुं ॾियण जे लाइ वधीक मुकमल बजट जी ज़रूरत आहे। पाकिस्तान जे दौरे ते आयल ईरानी घरू वज़ीर अस्कंदर मोमिनी जूं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां धार मुलाक़ातूं। वज़ीर आज़म पारां नार में हाणोकी चिकटाइण ते गहरी ॻणतीअ जो इज़हार। समूरियुनि धुरियुनि खे सब्र ऐं सफ़ जो मुज़ाहिरो करण ते ज़ोर ॾिनो पियो। अस्कंदर मोमिनी पारां ईरानी क़यादत तरफ़ां वज़ीर आज़म जे लाइ नेक ख़्वाहिशनि ऐं ख़ैर सगाली जो पैगाम। इलाक़ाई चिकटाइण घटि करण में पाकिस्तान जे मुसलसल कोशिशुनि ऐं सफ़ारती किरदार जी वाखाण। वफ़ाक़ी घरू वज़ीर वज़ारत पहुचण ते मोहसिन नक़वी तरफ़ां ईरानी हम मनसब जी आजिया।
गार्ड ऑफ ऑनर पेश किया वियो। मुलाकात में लागापन गडियल वाकपार मजबूत बनाने इलाक़ाई सूरत हाल ते ख्याल जी ॾे वठ दहशतगर्दी ऐं मंशियाती रोकथाम जे शोबनि में भाईवारी वधाइण जो फ़ैसिलो। गैर क़ानूनी इमिग्रेशन ऐं इंसानी स्मगलिंग जे रोकथाम जे लाइ सहकार खे हथी वठाइण ते बि इतफ़ाक़। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार 33 आसियान रीजनल फोरम में शिरकत जे लाइ मनीला पहुची वियो। इसहाक़ डार इजलास में पाकिस्तानी वफ़द जी क़यादत कंदो। आसियान रीजनल फोरम के मौक़े ते पाकिस्तानी इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते मौक़िफ़ पेश कंदो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार ऐं रूसी हममनसब सरगोई लारोफ में मुलाक़ात इलाक़ाई ऐं आलमी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठ। मुलाक़ात में पाकिस्तान ऐं रूस तरफ़ां वापार तवानाई राब्ता ऐं ॿियनि शोबनि में गॾियल सहकार खे वधीक मज़बूत बनाइण जे अज़म जो वर्जा। ॿिन्ही अॻवाननि जी तरफ़े फोरम ते ताउन ऐं राब्तनि खे वधीक हथी वठाइण ते बि इतफ़ाक़ कयो। सीनियर सहाफ़ी सोहेल सांगी जे ॿ ॾींहं अॻु गुम थियल पुट फयाज़ अहमद झंझी जी FIA पारां गिरफ़्तारी ज़ाहिर। नादरा जे असिस्टेंट डिप्टी डायरेक्टर खे कूड़ा सुञाणप कार्ड ठहिराइण जे केस में गिरफ़्तार ॼाणायो। साणस गॾु नादरा जा ॿिया अमलदार बि गिरफ़्तार कया विया। गिरफ़्तार थियल में डिप्टी डायरेक्टर फयाज़ अहमद, असिस्टेंट डायरेक्टर इनामुल हक़, डिप्टी डायरेक्टर फयाज़ अहमद ऐं जुनेद अहमद शामिल। FIA तर्जुमान मूजिबि जाली दस्तावेज़ ठाहींदड़नि जो नेटवर्क बेनक़ाब थियो आहे ऐं दहशतगर्द अंसरनि सां राब्तनि जी निशानदही बि थी आहे। जवाबदारनि ते अफ़गान शहरनि जा कूड़ा सुञाणप कार्ड ऐं रिकॉर्ड में फेरफार करण जा इल्ज़ाम आहिनि। शुरूआती जांच दौरान नेटवर्क में दहशतगर्द अंसरनि सां राब्तनि जी निशानदही थी आहे। वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं मुनज़िम ॾोहनि जे ख़ात्मे ताईं कार्रवाई जारी रहंदी। मोद ख़ारिजी कमांडर हिकमत रोशान چې د ګلبدر ګروپ د شورا ممبر دا هیڅ سره رابطه و دغه رابطه ریاستي ادارې ته علم و چې هغه زه گرفتار کړل. د خارجي کمانډر مونا داسې فتوا وغوښتله چې د جهاد په نوم د سرمایه‌دارۍ نه د باطل وغوښتل جایز وي، همو ویر کړله. وبله زه په خپل کړی باندې انتهایی شرمنده و نادم یم چې هغه دا دغه نه زون بچ کو ځکه چې دغه خلک د اسلام سره هیڅ قسم تعلق نشته. دا غیر اسلامي او غیر شرعي دي. دا د یو مسلمان قتل دی جایز ګڼي چې د قرآن په سره حرام دي. دغه د اسلام سره هیڅ قسم واسطه نشته. ख़ारिजी मददगार जी भताखोरी ईमान पसंद फतवाउनि बाबति छिरकाईंदड़ इंकिशाफनि सां दहशतगर्दी जो वॾो नेटवर्क वाइको थी वियो। दहशतगर्दी जे लाइ मज़हब जी आड़त मक़ामी ख़ारिजी मददगार गैर क़ानूनी मदरसनि ज़रिए फतवाउनि जो सहारो वठण लॻा। फितना अलख़बार जे सहूलियतकारी में मुलविस गिरफ़्तार मौलवी ज़फ़रियाब जो चवणु आहे त संदसि तालुक़ जामिया निज़ामुल उलूम बनू समेत जमीयत उलमाए इस्लाम जे हिकु ग्रुप सां आहे। ख़ारिजी कमांडर हिकमत रोशान जो सरगर्म साथी ऐं गुल बहादुर शुरा जो मेंबर रहियो आहे। ख़ारिजी कमांडर जहाज़ जे नाले ते भताखोरी सीड़पकारनि खे धमकाइण जे लाइ मूंखां गैर शरई फतवाऊं हासिल कंदो हुयो। ख़ारिजी सहूलियतकार जे इंकिशाफनि खां पोइ गैर क़ानूनी मदरसनि खे नेशनल एक्शन प्लान हेठि DGRA जे इख़्तियार हेठि आणण थी वियो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी अमरीकी हममनसब स्कॉट बेसेंट सां मुलाक़ात। पाकिस्तान ऐं अमरीका विच में इक़्तिसादी लाॻापन सीड़पकारी ऐं गॾियल सहकार खे हथी ॾियण बाबति ख़्यालनि जी ॾे वठ। ॿई नाणे जे ज़ख़ीरनि में वाध ऐं पाकिस्तान जे ख़ुदि मुख़्तियारी क्रेडिट रेटिंग में बहितरी जे लाइ मार्केट ताईं रसाई जे हवाले सां अमरीकी सहकार जी ज़रूरत ज़ोर। मुलाक़ात में पाकिस्तान ऐं अमरीका विच में इक़्तिसादी सहकार खे वधीक मज़बूत बनाइण जे अज़म जो इज़हार। सक्कर में घरू मामले था मुड़ुस था ज़ाल तशदुद करे घुटा ॾेई क़तल। लेबर कॉलोनी में फ्लैट अंदर जवाबदार गुलाम शबीर शेख पंहिंजी घरवारी शबाना खे क़तल करे फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुची करे लाश पोस्टमार्टम जे लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मक़तूल और जे वारसनि जो चवणु आहे त कुझु महीननि खां ज़ाल मुड़ुस घर अंदरि घरेलू मामलनि तां इख़्तिलाफ़ हलंदा हुया।
कराची जे डिफेंस फेज़ 6 ख़याबान बुखारी सिग्नल वेझो लैंड क्रूज़र जे ज़ोरदार टक्कर में नौजवान ज़ख़्मी थियण जो केस दाख़िल। तरकशाह थाणे ते ज़ख़्मी जे भाउ तालिब हुसैन जे फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। गिरफ़्तारी अमल में न आई। तेज़ रफ़्तार लैंड क्रूज़र जो अल्टो कार के टक्कर लगण सबबि ज़ख़्मी थियल नौजवान जी हालत गणती जोगी। CCTV फुटेज में हादसे खां पोइ गाड़ी सवार के फ़रार थींदे ॾिसी सघिजे थो। मुतासिर ख़ानदान पारां जवाबदारनि जी फौरी गिरफ़्तारी ऐं क़ानूनी कार्रवाई जो मुतालबो। वापडा सिपको हेस्को जे इम्कानी निजगारी ख़िलाफ़ हाल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन जे सॾ ते सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। हैदराबाद जेकबाबाद बदीन टंडो आदम टंडो मोहम्मद खान टंडो अलाइजार दादू मटियारी बीरपुर माथेले नौशर फिरोज़ ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा करे धरना खया पिया। अॻवाणनि जो चवणु आहे त हुकूमत पारां वापडा ऐं बिजली जे इदारनि खे खानगाइण जो फ़ैसिलो मज़दूरनि सां नाइंसाफ़ी आहे। हुन सां न रुॻो हज़ारे मुलाज़िमनि जो रोज़गार ख़तरे में पइजी वेंदो पर अवाम खे बि महांगी बिजली ऐं ख़राब सहूलियतुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। इदारनि खे खानगाइण वारो फ़ैसिलो वापसि वठी बेचैनी ख़तमु कई वञे।